जिनासिन तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं सकरंड मां जिते आवाज़ टीवी ते पाणी खोट ख़बरुनि जो आपाशी मलदारनि नोटिस वरितो आहे। एसडीओ फरहान वगण ऐं शुएब भट्टी बुख हड़ताली कैंप ते पहुता। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। आवाज़ टीवी ते पाणी खोट जी ख़बरुनि जो आपाशी मलदारनि नोटिस वरितो आहे। एसडीओ फरहान वगण ऐं शुएब भट्टी बुख हड़ताली कैंप ते पहुता, जॾहिं त मलदारनि आबादगारनि खे 8 ॾींहंनि अंदरि मसइला हल कराइण जी ख़ातिरी कराए छॾी आहे। आबादगारनि ख़ातिरीअ बाद एहतिजाजी तहरीक 8 ॾींहंनि जे लाइ मुलतवी करे छॾी। अहम ख़बर आहे नासिन हिकु भेरो ॿीहर अव्हां सां शेयर कंदा हलूं। आवाज़ टीवी ते पाणी खोट जी ख़बरुनि जो आपाशी मलदारनि नोटिस वरितो आहे। एसडीओ फरहान वगण ऐं शुएब भट्टी बुख हड़ताली कैंप ते पहुता। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर ग़ुलाम कादर चांडियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। ग़ुलाम कादर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, जीअं त सकरंड जे 3 शाखनि सकरंड शाख, शहबाज शाख ऐं रावशाह शाख जे समेत आबादगारनि पारां पुछड़ी में पाणी जी खोट ख़िलाफ़ मुसलसल 11 ॾींहनि खां एहतिजाज बैदि आवाज़ टीवी न्यूज़ ते मुसलसल कवरेज बैदि इरिगेशन अमले उन जो नोटिस वरितो आहे। उन खां पोइ आपाशी अमलो जेको आहे एसडीओ फरहान वगण ऐं शुएब भट्टी ऐं ॿियो हुननि जो यूनियन जो अॻुवान आहे उहे पहुता हुन जेको आबादगारनि जे हुन एहतिजाजी कैंप ते, जिते हुननि जेको सो यकीन ॾियानी कराई आहे त असां 8 ॾींहंनि जे अंदरि अंदरि जेके 3 शाखनि ते क़ाइमु थियल आहिनि गैर क़ानूनी तौर नोलियूं या वाटर कोर्स या जेके माड्यूलेट आहिनि उन्हनि खे पूरी तौर सां ख़तमु करे ऐं जेके पाणी चोर आहिनि उन्हनि ख़िलाफ़ असां सख़्ती कार्रवाई करे ऑपरेशन कंदासीं। ऐं जेके पुछड़ी जे आबादगारनि जी जेका शिकायत आहे त पाणी नथो पहुचे, उन पुछड़ी में असां पाणी जे रसद खे यकीनी बणाईंदे पुछड़ी में आबादगारनि खे पाणी फराहम कंदासीं। उन आपाशी अमले जी यकीन ॾियानी बैदि जेको सो आबादगार इत्तेहाद जे फलक शेर ओड पारां जेको सो उन्हनि जी यकीन ॾियानी ते एहतिजाज जो जेको छॾा उहो मुलतवी कंदे इहो चयो आहे त असां 8 ॾींहंनि जो इंतज़ारु कयूं था, लेकिन 8 ॾींहंनि जे अंदरि अंदरि असांजा मुतालबा मञिया विया ऐं उहे हल थी विया त असां एहतिजाज ख़त्म कंदासीं, न त वरी ॿीहर एहतिजाज जो सिलसिलो जारी कंदासीं। ठीकु आहे, अव्हांजी वॾी महिरबानी ग़ुलाम कादर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।